आदिलपुर वेझो एक महीने का गुम शागिर्द जे अगवा की तस्दीक थी है। 50,000 रुपया भुंग तलब किया पियो है। गोट अज़मत खान कोलाची वासी 8 दर्जे जो शागिर्द अब्दुल लतीफ़ कोलाची एक महीने का गुम है। शागिर्द के वालिद जो चवण है तो जवाबदारन फ़ोन करे अब्दुल लतीफ़ की आज़ादी लाए 50,000 रुपया भुंग घुरियो है। माजिद कलवड़ का तफसील मालूम क्यों था। माजिद आगाह कजो, एक महीने का शागिर्द गुम हो, हाँ अगवा की तस्दीक थी वही है। वारसन का 50,000 रुपया भुंग भी घुरियो पियो है। जी बिल्कुल, ये मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त PPMK जाम विक्रमुल्ला खान दारे जो ऐं अॻूणो सूबाई वज़ीर जाम जेको आहे सिफला खान दारे जो जेको अबाणो शहर आहे आदलपुर, जेको बदमनी जे वरचड़ियो आहे। आदलपुर शहर में मुक़रर रिज़वान दारे जो जे वक़्त में अॻु बि जेको आहे आदलपुर शहर में अचण खां पोइ आदलपुर शहर में जेका त मुख़्तलिफ़ हदनि ते जेका त पूरियूं चोरियूं ऐं क़त्ल आम आमूद हुयो। जॾहिं त इहो रिज़वान दारे जो अॻु बि जॾहिं मुक़रर थियो त इन दौर में अॻु बि ॿ टे क़त्ल थी चुका आहिनि। जॾहिं खां मुक़रर थियो आहे त आदलपुर शहर में मुख़्तलिफ़ जान ते पूरियुनि जूं वारदात थी वञे। जॾहिं त हीअ आदलपुर ॻोठ अज़मत खान कोलाची जो लीडर आहे, गुज़िरियल 1 महीने खां जेको आहे त लापता आहे। जेको वालिद आहे उनजो चवणु आहे त मुंहिंजो पुटु जेको आहे 1 महीने खां गुम थियल आहे, जंहिंजी जेको आहे ॻोल्हा लाइ जेको आहे आदलपुर पुलिस हिन वक़्त ताईं को बि कख बनी बीरो न कयो आहे। ऐं जॾहिं त हिनजो जेको वालिद आहे इज़त खान कोलाची, उनजो चवणु आहे त मां ग़रीब ऐं मिसकिन माण्हू आहियां ऐं पोरियो करे पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कंदो आहियां। ऐं जॾहिं त फ़ोन कॉल ज़रिए जेके धारियल मूं खां जेको आहे 50,000 जेको आहे भुंगो तलब कयो आहे। हिन जेको आहे त वतारनि ऐं SSP घोटी ऐं ॿियनि खां मुतालो कयो आहे त बराए महिरबानी मुंहिंजे पुट खे आज़ादु करण लाइ जेको आहे त मुंहिंजी मदद कई वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे। जी महिरबानी माजिद तफ़सील ॾियण जे लाइ।